नाज़रीन, जमाल थाने जी तमाम ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका असां शेयर कयूं पिया। घोसपुर लॻो नामालूम हथियारबंदनि जी मोटरसाइकिल फुर जी कोशिश मज़ाहमत करण ते नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। जवाबदार फ़रार थी विया। घोसपुर लॻो जमाल थाने जी हद जमाल वारे इलाइक़े में नामालूम हथियारबंदनि मोटरसाइकिल सवार खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश दौरान मज़ाहमत करण ते हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सां नौजवान मोहम्मद रमज़ान पुट मोहम्मद मिठल लोलोई थरी ते क़त्ल थी वियो, जॾहिं त हथियारबंद फायरिंग कंदा फ़रार थी विया। अहिड़ो इतला हद जी पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी छॾियो आहे। पुलिस मौजूदु वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। होॾां वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे।